नाज़िर, आदिलपुर में रमज़ान शरीफ जो भलारो महीनो शुरू थींदे ही महांगाई जो जिन बोतल में बाहर निकिरी आयो। आम वापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि, जे सबब रोज़े तार तोड़े ग़रीब तबको सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर इंतज़ामिया तरफ़ा को बि नोटिस न वरितो वियो। उन हवाले सां ॾिसूं था अमजद कलवर जी ही रिपोर्ट। तमाम महंगाई थी है इतने मना रेडी नारा दुकान नारा हर के पंहिंजा अघ मुक़रर कई वेठो आहे, को चवण वारो कोन्हे को। इमरान खान सफ़ा बेहाल करे छॾियो आहे। मुर्गी भी 400 रुपया थी आहे, जेकी 100-200 रुपए किलो हलंदी। डीसी घोटकी के इहो तक थियणु खपे त यार माह रमज़ान मुबारक महीनो आहे। हर क़ौम हर माण्हू हर जेकी भी शइ जेको रखी वेठो आहे पंहिंजी मनमानी सां पूरो करे। तव्हांखे ॿुधाईंदा हलो त आदिलपुर शहर में रमज़ान शरीफ़ जे महीने में जिन जो का महांगाई आहे उहो बोतल खां ॿाहिरि निकिरी चुको आहे। हिते खाधे पीते जी शयूं जेके आहिनि चोट चढ़ी वियूं आहिनि। अचो त हितां जे रहवासियुनि सां हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो महांगाई जे हवाले सां छा चवणु आहे। डीसी साहब चक्कर हणे हिते चक्कर नथो हणे। हिते महंगाई उरूज ते थी वई आहे, 50 वारी शइ 100 में मिले थी। तमाम महंगाई थी वई आहे हिते मना रेडी नारा दुकान नारा हर के पंहिंजा अघ मुक़रर कई वेठो आहे, को चवण वारो कोन्हे को। जंहिंखे चऊं था त चवंदा बाबा मार्केट सां बदलूं, ॿियो कोई कोन्हे को। हिते अचनि हिते को देखभाल करें, हिते कोई कोन्हे को। मना 10 वारी शइ 20 में, 20 वारी शइ 40 में। महंगाई आहे, ठीकु आहे। हूअं त सॼो साल चलो असां महांगियूं शयूं वठी ख़रीद करे खाऊं था, गुरबत में ॾुख में सुख में खाई रहिया आहियूं। बहरहाल डीसी घोटकी के इहो तक थियणु खपे त यार माह रमज़ान मुबारक महीनो आहे, इन में असां आवाम खे कुझु रिलीफ ॾियूं। हिते कंहिं बि दुकानदार वटि का बि रेट लिस्ट अवेलेबल न आहे। हे पंहिंजी हर क़ौम हर माण्हू हर जेकी भी शइ जेको रखी वेठो आहे पंहिंजी मनमानी सां विकिरो करे थो। छो असां ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह आहे हिन शइ में। इमरान खान सफ़ा बेहाल करे छॾियो आहे। मुर्गी भी 400 रुपया थी आहे, जेकी 100-200 रुपए किलो हलंदी। मच्छी भी 300 रुपया 350 रुपया किलो हले थी। खाइण पटाटा खाइण को विया आहिनि हला, जेके पोयनि हुकूमतनि में 10 रुपया 15 रुपया किलो हलंदा, उहे बि 30-40 रुपए किलो हलनि था। कुझु दुकानदारनि जो बि आहे। डीसी छापा हाणे जे दुकानदारनि ते त मिसाल तौरु जेको गैर कानूनी उहे पंहिंजा ई बि इज़ाफ़ियूं वधवाईंदा दुकानदार आहे। सब्जियुनि में या कंहिं फ्रूट में लिस्ट कंहिं दुकान ते बि न लॻल। घटिताई थियणी कोन्हे। कहिड़ी शइ घटि थी आहे? घटि त का शइ थी न आहे। कहिड़ी शइ घटि थी आहे? हर शइ अञा वधीक वधंदी वञे थी, घटि त का शइ थिए कोन थी। ऐं डीसी साहिब जेको लिस्टां कढे थो उहो रेट घटि जी कढे थो। इहे नथो पुछे त मच्छी जा वाक छा आहिनि, मच्छी केतिरे वञे थी, घणो रेट मच्छी वञे थी। उते बि चकर हणे न, उते बि ॾिसे त मच्छी केतिरी हुनखे महांगी मिले थी, असां केतिरे हलायूं था। उते करे जिथे माना वाक थियनि था मच्छी जा, जिथे मच्छी विकिरो थिए थी। तमाम महंगाई थी वई आहे हिते मना रेडी नारा दुकान नारा हर के पंहिंजा अघ मुक़रर कई वेठो आहे, को चवण वारो कोन्हे को। इमरान खान सफ़ा बेहाल करे छॾियो आहे। मुर्गी भी 400 रुपया थी आहे, जेकी 100-200 रुपए किलो हलंदी। डीसी घोटकी के इहो तक थियणु खपे त यार माह रमज़ान मुबारक महीनो आहे। हर क़ौम हर माण्हू हर जेकी भी शइ जेको रखी वेठो आहे पंहिंजी मनमानी सां